एवरे में आलम के आधार कंदासीं। गोल इंसान सीनो परोल करे जो हाणे 2 ॾींहंनि जी तो वटि मोहलत आहे। मुंहिंजे घर में किरी अथव आलम जो लाश तो मलूक खे अहिड़ो कुटियूं तव्हां ते गॾह पहिरियां ई असांखे छोकिरी पंहिंजी वापसि कयो। होश कर पोइ ॻाल्हियूं थींदियूं। मुंहिंजे बिस्तरे ते अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौला अब्दुल्लाह जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे रहज़न ऐं मुराद जे विच में छा थिए पियो आहे। छा हू वाकई छोकिरी वापसि कंदो मुराद? हाणे आख़िरी क़दम कहिड़ो खणंदो? छा राज़न ॾिसंदो उनजे चाचे खे सटको मिलियो आहे पोइ बि राज़ी थी वेंदो? दोस्तों पहिरियों त ॿिन्ही इन्हनि जे विच में ॻाल्हियूं तय थींदियूं आहिनि। छोकिरी वापसि कयो, उन जे बदिले आलम वठी वञो, बाक़ी सोडल जे बदिले ॻाल्हियूं तय थींदियूं। मुराद चवंदो आहे ॾिसूं था, मूंखे थोरो वक़्तु खपे, ऐं राज़न चवंदो आहे ठीकु आहे 2 ॾींहं अंदरि इहो कमु कजांइ, न त इहो मोअल मिलंदई आलम। जीअं मोटी ईंदा आहिनि जुमो चवंदो आहे ईअं कुटियूं तुंहिंजे चाचे खे ॼण मलूक खे पतण ते जीअं गॾु कुटिबो आहे। घणो कुझु ॻाल्हाईंदो, इन शइ ते वरी ककर खे गुसो अची वेंदो, वरी जुमे ते हथु खणंदो। हू राज़न रोके वठंदो त कर न कर, हुननि जो कहिड़ो कसूरु आहे। ऐं मलूक उन्हनि खे कुझु न ॿुधाईंदो आहे। पीरल वारा ख़ाली मोटी वेंदा आहिनि ऐं सोडल वारनि खे नाहिनि छॾाए सघंदा। हुन दोस्तो जेको आहे मोटी वेंदो आहे। जीअं ई घर मुराद पंहिंजी भेण खे दिलासा ॾींदो आहे तूं दिलि जाए कर, तोखे कॾहिं बि उन्हनि जे हवाले न कंदुसि, फ़ैसिलो जीअं थियो उन हिसाब सां ऐं ॾिसंदुसि। होॾां नाकाम थी वेंदा आहिनि शाहनवाज़ ख़ान जा माण्हू। शाहनवाज़ उन्हनि ते गुसो कंदो आहे, चवंदो आहे हाणे तव्हां वञी मुराद जे घर में घिरी उन खे मारे अचो, सीनो परूण करे अचो। हू चवंदा आहिनि ठीकु आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त शाहनवाज़ एॾो मुराद ते गुसो छो थो करे। दोस्तो इहा ॻाल्हि हिकिड़ी मां ॿुधायां तव्हांखे। मुराद जीअं जेल मां छुटो न, वञण समय त जेको आहे शाहनवाज़ खे चंबो आयूं हुयूं, जेको चमाट आई हुयूं, उहो वीडियो कटे विया ड्रामे मां। उहा असां शूटिंग ॾिठी हुई, जंहिं करे हुनखे आहे गुसो।